नमस्ते महात्मा। नमस्ते महात्मा। सतनाम साखी। महात्मा हे झोपड़ियों खे साड़ियों आहिनि। तव्हां त साड़ियूं आहिनि साहिब। असां तव्हां कंहिं बि ॻाल्हि जी चिंता न कयो। तव्हांजा ही घर पंहिंजी ही जॻह ते रहंदा। तव्हां ईअं कयो, हिकु दरख़्वास्त लिखी कराचीअ जे कमिश्नर खे मोकिले छॾियो। बाक़ी असां ॾिसी वठंदासीं। दरख़्वास्त बि जे तव्हां ई ॾेई छॾियो त ठीकु आहे, दरख़्वास्त बि असां ई ॾेई छॾंदासीं। चङो महात्मा, हाणे असां हलूं था। असांखे तव्हांजो कमु बि त करणो आहे। साईं, ही ॿई केरु हुआ? अबा, ही ॿई लक्ष्मी माता ऐं नारायण भॻवान हुआ। तव्हां? प्रणाम महात्मा, मां नवाब शहर जो नवों कलेक्टर कोवी आया। अरे वाह, ये वारी कंहिं करे कर रखी आहे? छो जो पहिरीं त वारी उॾामदी रहंदी हुई। इहा वारी सभिनी संतनि गॾिजी करे हिकु सीध में कई आहे ऐं हुनजे मथां कारी चिकी मिटी रही आहे। ॾाढो सुठो स्वामी जी, तव्हां संतनि ॾाढी महिनत करे वारी खे हिकिड़े ॾींहुं ॿीहर रखियो अथव। न त इहा वारी उॾामदी करे टंडे आदम शहर खे ढके छॾिया। हाणे ये जगह तव्हांजी रहंदी, तव्हां कंहिं बि ॻाल्हि जो ख़्यालु न कयो। हेलो 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 अंदर हेलो हेलो। नमस्कार कलेक्टर साहब। नमस्कार कलेक्टर साहब। नमस्कार कलेक्टर साहब, असां सभई गॾिजी तव्हांजे लाइ फलनि जा टोकरा ऐं सूखड़ियूं खणी आया आहियूं। हाँ कलेक्टर साहब, ही तव्हां स्वीकार कयो साईं। सुठो, तमामु सुठो। कलेक्टर साहब, ही सभु उहे ई माण्हू आहिनि जिन संतनि जे ख़िलाफ़ टंडो आदम शहर जे माण्हुनि में जहर भरे तूफ़ान आणे छॾियो ऐं तूफ़ान बि एतिरे क़दुरु जो संतनि जा घर साड़े छॾियो। ओ संतनि का अहिड़ो ख़राबु व्यवहार कंदे ऐं उन्हनि जी झोपड़ियुनि खे बाहि लॻाईंदे तव्हांखे थोरो शर्म कोन आयो? ही जेके मुंहिंजे लाइ तव्हां सूखड़ियूं ऐं ॿिया सामान खणी आयो, वापसि खणी वञो। असांखे अहिड़नि माण्हुनि जी सूखड़ियूं न खपनि जिन संतनि खे नाहक ई सतायो आहे। मां पाण हिते अची ॾिठो आहे त संतनि कड़ी महिनत करे वारी खे हिकिड़े ॿीहर रखियो आहे। ॾिठो वञे त संतनि तव्हांजे मथां अहसान करे शहर खे बचायो आहे। तव्हां फालतू में ही शहर में तूफ़ान मचाए रखियो आहे। अरे अञा तो वक़्तु अथव। सचे मन सां सतनाम साखी चई साईं जिन खां माफ़ी घुरो ऐं पंहिंजूं भुलूं बख़्शायो। हाँ भाई मूलचंद, तव्हां सच चई रहिया आहियो। साईं, असां पंहिंजे ग़लति व्यवहार जे लाइ तव्हां खां माफ़ी था वठूं। असांखे माफ़ कयो, असांखे माफ़ कयो वञे। हाँ साईं, असां तव्हांखे ॾाढो तंग कयो आहे। असांखे माफ़ कयो साईं, असांखे माफ़ कयो साईं, असांखे माफ़ कयो। असांखे माफ़ कयो साईं, असांखे माफ़ कयो। तव्हां वारी खे उॾामण खां ॿीहारे करे सॼे ॻोठ ते महिर कई आहे साईं। असां नाहक ई तव्हांखे सतायो। माफ़ कयो साईं, असांखे माफ़ कयो साईं, असांखे माफ़ कयो साईं, असांखे माफ़ कयो, असांखे माफ़ कयो साईं, असांखे माफ़ कयो, असांखे माफ़ कयो। बाबा, ग़लती त हर माण्हू खां थींदी आहे, पर जंहिंखे पंहिंजे कए ते पछतावो थिए उनखे पंहिंजो पाण ई माफ़ी मिली वेंदी आहे। स्वामी जी, तव्हांखे हिकु ख़ुशख़बरी बि ॾियणी हुई त हितां जी 7 एकड़ ज़मीन तव्हां संतनि खे थी ॾिनी वञे। बोल सतगुरुदेव भगवान की जय। हाणे संतनि लाइ कुटियाऊं, सत्संग लाइ मंडप, कोठार, भंडारा पहिरों खां बि सुठा ठही विया आहिनि। हाणे हिन जॻह जो को नालो बि रखणो घुरिजे। हिन टंडो आदम शहर जे ओभर में अखंडपुरी
ओलह में कुंदनपुरी, उत्तर में गुजरानपुरी आहे ऐं ही स्थान ॾखण में आहे। हिते जेको बि ईंदो उहो जनम मरण जे चक्र खां छुटी पंहिंजे आत्म स्वरूप खे सुञाणे अमर थी वेंदो। इन करे हिन जॻह जो नालो अमरापुर स्थान था रखनि।